न गोत खाधा मूसा टपी वियो फिरऔन न गोत खाधा मूसा टपी वियो रस्ता नदीअ मठाहे किछंब में थी वञे रस्ता नदीअ मठाहे किछंब में थी वञे ठाहे या कंहिंखे ड्राहे किछंब में थी वञे अल्लाह कुझु जे चाहे किछंब में थी वञे बीबी मरम ताज़ा खाधा अचनि पिया बीबी मरम ताज़ा खाधा अचनि पिया रब फलक तां पियो लाहे किछंब में थी वञे रब फलक तां पियो लाहे किछंब में थी वञे सैफुल्लाह थी दुनिया में इस्लामी इनक़लाब सैफुल्लाह थी दुनिया में इस्लामी इनक़लाब रब जे अॻियां ही छाहे किछंब में थी वञे रब जे अॻियां ही छाहे किछंब में थी वञे ठाहे या कंहिंखे ड्राहे किछंब में थी वञे अल्लाह कंहिंजे अल्लाह कुझु जे चाहे किछंब में थी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजे मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिलि भरत निल दुआ कई ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिलि भरत निल दुआ कई दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केरु बारिश बणिजी वसंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जो मट जंहिं दम दिल पर अर्श वियो चाह मदार बही चयो जंहिं दम दिल पर अर्श वियो चाह मदार बही चयो तूं ई पीड़ी महिमान पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केरु तोखां अॻे हिते ईंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केरु कादिर सां ॿियो पुछंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विझंदुसि रब खे हबीब जी रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझंदुसि रब
खे हबीब जी रोही मालिक माफ़ी मञो हसनीअ जी मालिक माफ़ी मञो हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केरु तूं न मञे त मञींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीड़ीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि साईं हालाणी रहण जेको ओ साईं हालाणी रहण पोयों मौलूद हालाणी वारो मुस्तफा जी यारानी अमा आयशा मुस्तफा जी यारानी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा मुस्तफा जी यारानी अमा आयशा मुस्तफा जी यारानी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा जंहिंजी तक़दीस ततहीर क़ुरान में थियो आहे शाहिद ख़ुदा ख़ुदि संदसि शान में जंहिंजी तक़दीस ततहीर क़ुरान में थियो आहे शाहिद ख़ुदा ख़ुदि संदसि शान में थियो आहे शाहिद ख़ुदा ख़ुदि संदसि शान में मनक़बत अहिड़ी माणी अमा आयशा मनक़बत अहिड़ी माणी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा उन जो अल्लाह साईं कयो इंतिखाब मानो ऐं मर्तबो बेशुबह बेहिसाब उन जो अल्लाह साईं कयो इंतिखाब मानो ऐं मर्तबो बेशुबह बेहिसाब नेक न्याणी निमाणी अमा आयशा नेक न्याणी निमाणी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा मुस्तफा जी यारानी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा हिक दफ़े मुस्तफा आयशा खे चयो पंहिंजी ओभर करे पाणी मूंखे ॾियो हिक दफ़े मुस्तफा आयशा खे चयो पंहिंजी ओभर करे पाणी मूंखे ॾियो पंहिंजी ओभर करे पाणी मूंखे ॾियो पहिरियों पीतो हो पाणी अमा आयशा पहिरियों पीतो हो पाणी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा जंहिंखे अधु इल्मु पंहिंजो हबीबनि चयो हुन सहाबा खे नबवी इल्मु पे ॾिसियो जंहिंखे अधु इल्मु पंहिंजो हबीबनि चयो हुन सहाबा खे नबवी इल्मु पे ॾिसियो आला उस्ताद यानी अमा आयशा आला उस्ताद यानी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा मुस्तफा जी यारानी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा औरतुनि में हदीसुनि जी रावी असुल जंहिं नबीअ जूं कयूं खोड़ ॻाल्हियूं न कुल औरतुनि में हदीसुनि जी रावी असुल जंहिं नबीअ जूं कयूं खोड़ ॻाल्हियूं न कुल मुतक़ी आलिम्याणी अमा आयशा मुतक़ी आलिम्याणी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा मुस्तफा जी यारानी अमा आयशा अबू बकर जी न्याणी अमा आयशा पाक दामन प्यारी हयादार आ
उन ते तुहमत हणण वारो बदकारो आ उन ते तुहमत हणण वारो बदकारो आ से बिती ऐं सियाणी अमा आयशा से बिती ऐं सियाणी अमा आयशा बूबकर जी न्याणी अमा आयशा मुस्तफा जी राणी अमा आयशा बूबकर जी न्याणी अमा आयशा साहस रखा मिठी मूंखे पंहिंजी अमा शान शेरन में हाले जवी थो लिखां साहस रखा मिठी मूंखे पंहिंजी अमा शान शेरन में हाले जवी थो लिखां शान शेरन में हाले जवी थो लिखां शेर हिन जी कहानी अमा आयशा बूबकर जी न्याणी अमा आयशा बूबकर जी न्याणी अमा आयशा मुस्तफा जी राणी अमा आयशा बूबकर जी न्याणी अमा आयशा हिन मुल्क जे मसनद ते गद्दार अची वेठा हिन मुल्क जे मसनद ते गद्दार अची वेठा कानून जी कोठीअ ते बदकार अची वेठा कानून जी कोठीअ ते बदकार अची वेठा हिन मुल्क जे मसनद ते गद्दार अची वेठा कानून जी कोठीअ ते बदकार अची वेठा कानून जी कोठीअ ते बदकार अची वेठा इस्लाम जे जमहूरी आईन मुक़दस ते इस्लाम जे जमहूरी आईन मुक़दस ते नापाक नस्ल खटिया किरदार अची वेठा पाकिस्तान पाकिस्तान का मतलब क्या पाकिस्तान का मतलब क्या नारे तकबीर मगरिब जे इशारे ते हर हुक्म तो जारी थे मगरिब जे इशारे ते हर हुक्म तो जारी थे पंहिंजनि जी शिकिल धारे अगयार अची वेठा पंहिंजनि जी शिकिल धारे अगयार अची वेठा हिन मुल्क जे मसनद ते गद्दार अची वेठा हिन मुल्क जे मसनद ते गद्दार अची वेठा कानून जे कोठ